नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। की बिरशा खां ख़बर ॾिनाल बिरशा भरिसां ॻोठ वसी मुराद शाह जो रवासिन पवन बिरादरी जे नाबिन दोस्त अली पवर, आसिफ अली पवर, राशिद अली पवर शाह लतीफ़ प्रेस क्लब बिरशा पहुची पंहिंजे चाचे जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाज कयो। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अखियुनि खां नाबिन दोस्त अली पवर ऐं आसिफ अली पवर जो चवणु हो त संदसि चाचनि हथियारनि जे ज़ोर ते खेनि हिसाए संदसि ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहियो थे। जॾहिं त असां अहिड़ी शिकायत पुलिस वटि खणी वियासीं त पुलिस असांजी फ़रियाद वठण बदिरां असांखे गिरफ़्तार करण जूं धमकियूं ॾेई रही आहे। इन्हनि चयो त असांजे ॾाॾे वारसनि में 5 पुट ऐं 3 नियाणियूं सोगवार छॾियो हुयूं, जॾहिं त संदसि वफ़ात खां पोइ संदसि छॾियल मिल्कियत में 27 एकड़ 33 गुंठा ज़मीन जी विरासत बाबति संदसि वसियत ऐं इलाइक़े जे मौजूदनि जा फ़ैसिला मौजूदु आहिनि। पर असांजे चाचे रिटायर तपेदार मोहम्मद आचर पंवर ऐं संदसि पुटु तपेदार सलीम पंवर पंहिंजे उहिदे जो ग़लति इस्तेमालु कंदे सरकार रिकॉर्ड में हेर फेर करे असांजे हिसे जी ज़मीन खे बख़्श ॼाणाए रहियो आहे। हिननि चयो त चाचे जे अहिड़े ॾाॾनि ख़िलाफ़ असां अदालत जो दर खड़कायो ऐं हाई कोर्ट में असांजी पटिशन नंबर 2019/63 मामिलो हलंदड़ आहे। जॾहिं त अदालत में दरख़्वास्त ॾियण खां पोइ असांजो चाचो ऐं संदसि पुटु असां ते डिमिरजी पिया आहिनि ऐं पंहिंजे दौलत तोड़े उहिदे जो ग़लति फ़ाइदो वठंदे असांखे हिसाए असांजी ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहिनि था। हिननि चयो त गुज़िरियल ॾींहुं बि 5 हथियारबंद साण गॾिजी चाचे ऐं संदसि पुटनि पुलिस जी मौजूदगी में असांजे घरनि मथां फायरिंग कई ऐं असांजी ज़मीन ते ट्रैक्टर हलाइण जी कोशिशि कई। पर फायरिंग खां पोइ ॻोठाणनि जे अचण ते ट्रैक्टर सूधो समूरा हथियारबंद फ़रार थी विया। हिननि IG सिंध मुश्ताक महर, SSP मटियारी समेत सिंध सरकार खां तहफ़ुज़ जो मुतालबो कंदे चयो आहे त जेसीं ताईं अदालत सॻोरी मामिलो उकलाए ऐं असां सां इंसाफ़ करे तेसीं ताईं असांखे पंहिंजे चाचे ऐं संदसि पुटनि खां तहफ़ुज़ ॾिनो वञे। हिननि चयो त जेकॾहिं असां मंझां कंहिंखे बि कुझु थियो त उन जी सॼी ज़िमेवारी असांजे चाचे मोहम्मद आचर पंवर ऐं संदसि पुटनि मथां हूंदी। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।